There's more than one operation. Wait before you do the calculation. Bugman, do the brackets first. Bugman, orders come after that. Bugman, divide or multiply. छा अॼु असां मैथ जे पीरियड में इंग्लिश सिखंदासीं? न सारा, अॼु असां मैथमेटिकल प्रॉब्लम्स खे ऑर्डर ऐं सॉल्व करण लाइ कुझु रूल्स पढ़ंदासीं जिन खे असां ऑर्डर ऑफ ऑपरेशंस बि चवंदा आहियूं। छा तव्हां खे बेसिक 4 ऑपरेशंस यादि आहिनि? जी हाँ, 4 ऑपरेशंस डिवीजन ऐं मल्टीप्लिकेशन, एडिशन, सबट्रैक्शन हूंदा आहिनि। पर टीचर, इहो बॉडमास छा थींदो आहे? इन जो मतलब छा आहे? बोर्ड मास जो मतिलबु आहे त जेकॾहिं कंहिं प्रॉब्लम में तमामु घणा ऑपरेशन्स आहिनि त सभिनी खां पहिरीं तव्हां बी खे सॉल्व कयो, यानी बी ब्रैकेट्स, उन खां पोइ ओ ऑर्डर्स यानी 2 नंबर्स जंहिंसां गॾु पावर या स्क्वायर रूट हूंदो, या वरी उहे ऑफ सम्स हुजनि, ऑफ यानी मल्टीप्लाई करणु, उन खां पोइ डी डिवीजन ऐं एम मल्टीप्लिकेशन, ए एडिशन ऐं एस सबट्रैक्शन। शाबाश सारा, कुझु एग्जाम्पल्स ॾिसूं था ऐं पोइ तव्हां ॿुधाइजो त कहिड़ी इक्वेशन ठीकु ऐं कहिड़ी ग़लति आहे। ध्यानु रहे त बी ब्रैकेट खे सभिनी खां पहिरीं सॉल्व करणो आहे। लेफ्ट खां राइट जे तरफ़ वञी करे ब्रैकेट्स खे सॉल्व कयो। 6 मल्टीप्लाई बाय 5 प्लस 3 ब्रैकेट में 5 प्लस 3 मौजूद आहिनि, त पोइ लिखंदासीं 6 मल्टीप्लाई 8 ऐं उन जो आंसर थींदो 48। पर हीअ सेकंड इक्वेशन छो ग़लति आहे? छो त इन में सभिनी खां पहिरीं ब्रैकेट सॉल्व न थियो हो। वाह वाह, हाणे हीअ इक्वेशन था ॾिसूं। अहमद, तव्हां अचो ऐं सभिनी खे ॿुधायो त ओ ऑर्डर्स खे इक्वेशन में कीअं सॉल्व कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में ऑर्डर में असां पावर या स्क्वायर रूट्स वग़ैरह खे पहिरीं सॉल्व कंदासीं। जीअं हिन इक्वेशन में 2 स्क्वायर नंबर आहे, पर 2 खे 5 सां मल्टीप्लाई करण खां पहिरीं असां 2 मल्टीप्लाई बाय 2 कंदासीं। 2 मल्टीप्लाई 2 4 थींदो ऐं पोइ असां 5 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं। सही जवाब आहे 20। सारा, छा तव्हां ॿुधाए सघो था त सेकंड इक्वेशन छो ग़लति आहे? छो त ऑर्डर खे पहिरीं सॉल्व नाहे कयो। शाबाश अहमद, तव्हां बिल्कुलु सही सम्झायो। हाणे ॿी इक्वेशन था ॾिसूं ऐं हाणे सारा ॿुधाईंदी त इक्वेशन ग़लति या सही छो आहे। हीउ त ॾाढो आसान आहे दोस्तो। जीअं तव्हां ॾिसो था त इक्वेशन में 2 ऑपरेशन आहिनि, एडिशन ऐं मल्टीप्लिकेशन। रूल मुताबिक असां 5 खे 3 सां मल्टीप्लाई पहिरीं कंदासीं ऐं जेको आंसर ईंदो उन में 2 खे ऐड कंदासीं। हाणे 5 मल्टीप्लाई 3 15 थींदा ऐं जॾहिं 15 में 2 ऐड कबा त आंसर 17 ईंदो। शाबाश सारा। हिकिड़ो आख़िरी सुवाल, ही इक्वेशन ॾिसो, हिन खे कीअं सॉल्व कबो? डिवीजन। इहो छो? छो त बॉडमास में पहिरीं डी ईंदो आहे। हा, तव्हां सही चयो, पर मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन ॿई हिकिड़ी रैंक में ईंदा आहिनि। सिर्फ़ इहो ध्यानु रखणो आहे त इक्वेशन खे लेफ्ट खां राइट ॾांहुं सॉल्व करणो आहे। त पोइ इहो सभु असां कीअं यादि रखूं? बॉडमास, बी ब्रैकेट, ओ ऑर्डर्स, डिवीजन ऐं मल्टीप्लिकेशन लेफ्ट खां राइट, एडिशन ऐं सबट्रैक्शन लेफ्ट खां राइट। अचो हाणे तव्हां कुझु इक्वेशन खे ॾिसी ॿुधायो त कहिड़ो ऑपरेशन पहिरीं सॉल्व थींदो। मल्टीप्लिकेशन बिफोर एडिशन। शाबाश, हिकु ॿियो एग्जांपल ॾिसूं था। 50 multiplied by 5 plus brackets में 15 plus 23। ब्रैकेट फर्स्ट, देन मल्टीप्लिकेशन एंड देन एडिशन। शाबाश। टीचर, मूं इंटरनेट ते ॾिठो हो त बॉडमास मुख़्तलिफ़ मुल्कनि में अलॻि अलॻि नालनि सां सुञातो वञे थो। कनाडा में ऑर्डर्स खे एक्सपोनेंट्स चयो वेंदो आहे, त उते बॉडमास जी जॻह ते इहा टर्म बेडमास चवराईंदी आहे, ऐं अमेरिका में ब्रैकेट्स खे पैरेंथेसिस चयो वेंदो आहे, त इहा टर्म इते पेडमास चवराईंदी आहे। शाबाश, इहा त ॾाढी सुठी इंफॉर्मेशन आहे। त ॿारो, रूल खे यादि रखण लाइ बोर्ड मास सॉन्ग ॻायूं था। अचो त गॾिजी था ॻायूं। Orders come after that. Bugman,